बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम सय्यदना व मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीनल ताहिरीनल मासूमीनल मज़लूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल तबारक व तआला फ़ी महकम किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलु रिबा इज़आफ़न मुज़आफ़तन। अज़ीज़ान मोहतरम सामईन गिरामी, जीअं त अॼु असांजो मौज़ू व्याज जे बारे में आहे। जेके माण्हू व्याज वठनि था, आया व्याज ख़ुदावंद आलम जी बारगाह में व्याज जा कहिड़ा नुक़सानात आहिनि? आइमा ताहिरीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे नज़दीक व्याज जा कहिड़ा गुनाह आहिनि ऐं कहिड़ा असर आहिनि? त व्याज अरबी जे लफ़्ज़ रिबा जो तर्जुमो आहे, जंहिंखे अरबी में रिबा चए थो वञे ऐं जंहिंजो सिंधी में पाण तर्जुमो व्याज कयूं था, ऐं उर्दू में सूद छॾियो थो वञे। अज़ीज़ान मोहतरम, ही हिकु अहिड़ो गुनाह आहे जंहिंजी वजह सां इंसान ख़ुदकशी करे थो ऐं इंसान जी गैरत ऐं इज़त ख़तम थी वञे। ऐं अज़ीज़ान मोहतरम, त इमाम मुहम्मद बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था, अख़बसुल मक़ासिब कसबुल रिबा, यानी बदतरीन कारोबार ऐं बदतरीन रोज़गार ऐं बदतरीन धंधो व्याज जो धंधो आहे। जीअं त मूं तव्हांजे साम्हूं ख़ुदावंद आलम जी सूरह क़ुरान मजीद मां सूरह आले इमरान जी आयत नंबर 130 पढ़ण जो शरफ़ हासिल कयो, जंहिंमें ख़ुदावंद इरशाद फरमाए थो, ए ईमान वारो व्याज न खाओ। यानी ख़ुदावंद आलम उन्हनि माण्हुनि सां मुख़ातिब आहे, यानी ईमान वारनि सां। त इन आयत जो मफ़हूम इहो निकितो त जेको बि शख़्स व्याज वठे थो उहो ईमान जे दायरे खां ख़ारिज आहे। पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रवायत आहे, पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शब महराज ते वियो त पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु क़ौम ॾिठी जंहिं क़ौम जे पेट मंझां नाग ऐं बलाऊं निकिरी रहियूं हुयूं। पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल अमीन खां सवाल कयो, जिब्राइल मूंखे इहो ॿुधा त हिननि ते कहिड़े गुनाह जी सज़ा आहे, कहिड़ो हिननि वॾो गुनाह कयो आहे जो जंहिंजी वजह सां हिननि जे पेट मंझां नाग ऐं बलाऊं निकिरी रहियूं आहिनि? त जिब्राइल अमीन फरमाए थो, या रसूल अल्लाह, ही उहा क़ौम आहे जेका व्याज वठंदी हुई, व्याज खाईंदी हुई, जंहिंजी वजह सां हिननि जे पेट मंझां नाग ऐं बलाऊं निकिरी रहियूं आहिनि। त अज़ीज़ान मोहतरम, जेको बि शख़्स व्याज वठे थो, ख़ुदावंद मुतआल उन ते लानत थो करे, बल्कि पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त ख़ुदावंद आलम लानत थो करे व्याज वठण वारे ते, व्याज ॾियण वारे ते, ऐं व्याज जे दरमियान में जेको शाहिद थिए थो उन शाहिद ते, ऐं ख़ुदावंद आलम लानत थो करे उन शख़्स ते जेको व्याज लिखे थो। हाणे तव्हां पाण अंदाज़ो हणो त व्याज हिकु कमु आहे, लेकिन लानत चइनी माण्हुनि ते अचे थी। कहिड़नि ते? वठण वारे ते, ॾियण वारे ते, शाहिद ते ऐं लिखण वारे ते। अज़ीज़ान गिरामी, जीअं त व्याज हिकु वॾो कबीरा गुनाह आहे, जंहिंजे करे ख़ुदावंद आलम वठण ॾियण ऐं उन्हनि जे दरमियान में जेके मामलात कनि था उन्हनि सभिनी ते ख़ुदावंद मुतआल लानत थो करे। इन क़िस्त में असां आईंदा क़िस्त में इंशाअल्लाह वरी तफ़सीलात सां तव्हांजे साम्हूं ख़िदमत में हाज़िर थींदासीं ऐं तव्हांखे वधीक व्याज जा नुक़सान ऐं उन जा जेके बि आइमा ताहिरीन अलैहिस्सलातु वस्सलाम जा फरामीन ऐं कौल आहिनि व्याज जे नुक़सानात जे बारे में इंशाअल्लाह ॿी क़िस्त में तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।